नालो न ॿुधण जी शर्त ते अलाह पाक ऐं सखी बाने असांजे अमानत मोकिली ही 1750 रुपया। ॿी मुंहिंजी न्याणी अमानत मूं ॾे आई ॿिए भाउ जे लाइ। उनखे मूंखे वठी ॾियणी रेड़ी, उनजी रेड़ी चोराए विया हुया चोर। हिकु दोस्त असांजे 1000 रुपयो मोकिलियो, ॿिए भाउ बि असांजे 1000 रुपयो मोकिलियो। ही 2000 मूं वटि अॻ में जमा हुया त वरी अमड़ अची वई। 2000 में रेड़ी त नथी अची सघे। पोइ इन जे करे मां सोचियो त हीअ अमानत मां तव्हांखे ॾियां त जीअं तव्हां पंहिंजे भाउ जो इलाजु कराए सघो। हीअ वठो 1000 हिकिड़े भाउ जो, हीअ 1000 रुपयो ॿिए भाउ जो। अमरजन खे चइजो तव्हांखे बि अर्ज़ु थो कयां त जिन भाइरनि तव्हांजे लाइ अमानत मोकिली आहे उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अस्सलाम वालेकुम पुटु। वालेकुम सलाम चाचा। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो समरीन। समरीन पुटु, अमर तव्हांजी आई हुई नंढड़े खे खणी 2 ॾियारा अॻ में, उन खां बाद काई मदद थी, इलाजु थियो आहे या न थिए? नथी आहे काई मदद, नथी आहे मदद। अच्छा, हा, कंहिं कुझु बि न ॾिनो तव्हांखे? न कुझु बि न थियो आहे। ही झुॻो बि तव्हांजो ॾिसां थो सॼो किरियो प्यासनि ई ॾेखारियो। ही मनो आहे पुटु, कीअं था ज़िंदगी गुज़ारियो हिते? बसि चाचा, न ई मदद कोई करे ई नथो। कोई मदद नथो करे? अबू छा कंदो आहे? मज़ूरी कंदो आहे। मज़दूरी कंदो आहे। पुटु ॻाल्हि ॿुधो, असल में असां उहे आहियूं जेसिताईं असांजे अॻियां कोई दाहूं न करे, असांजे अॻियां कोई रड़ियूं कूकूं न करे न, या असां अहिड़ा वीडियो भरियूं जंहिंमें कोई अमड़ हुजे उहो दाहूं कूकूं करे ॾेखारे त मां हेॾो तकलीफ़ में आहियां, मां हेॾो परेशानीअ में आहियां, तेसिताईं कोई मदद न कंदो आहे। हालांकि 15,000 रुपया 20,000 रुपया अमड़ ॿुधायो हुयो त इलाज में लॻंदा। मां छा चवां, मां उन वक़्तु बि तव्हांखे यादि हूंदो अमड़ खे चयो अमड़ तव्हांखे अचिणो पवंदो, वीडियो रिकॉर्ड करिणो पवंदो, बाद तव्हांजे दर्द ॾिसंदा मदद कंदा। छा ते? चए तूं न भराए पंहिंजो चई। अमड़ खे चवंदा वीडियो न भर। पुटु इन जे करे त मां उहो मुंहुं लिकायो हुअमि न, ज़ाहिर न कयो हुअमि, पर हिन महिल तव्हांजे हिते ॻोठ अची पहुतो आहियां। उनजे लाइ असांजे अलाह पाक सखी बाने अमानत मोकिली हुई 1750 रुपया। ॾिसो 1750 पूरा आहिनि? ॿुधायो पोइ असांखे। 12 13 14 पूरा? ठीकु आहे, 1750 इहे थी विया। ऐं ॿी मुंहिंजी न्याणी अमानत मूं ॾे आई ॿिए भाउ जे लाइ। उनखे मूंखे वठी ॾियणी रेड़ी, उनजी रेड़ी चोराए विया हुया चोर। हिकु दोस्त असांजे 1000 रुपयो मोकिलियो, ॿिए भाउ बि असांजे 1000 रुपयो मोकिलियो। ही 2000 मूं वटि अॻ में जमा हुया त वरी अमड़ अची वई। 2000 में रेड़ी त नथी अची सघे। पोइ इन जे करे मां सोचियो त हीअ अमानत मां तव्हांखे ॾियां त जीअं तव्हां पंहिंजे भाउ जो इलाजु कराए सघो। हीअ वठो 1000 हिकिड़े भाउ जो, हीअ 1000 रुपयो ॿिए भाउ जो। अमरजन खे चइजो तव्हांखे बि अर्ज़ु थो कयां त जिन भाइरनि तव्हांजे लाइ अमानत मोकिली आहे उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अच्छा पुटु, हाणे हीअ त जेका वसार मूं खां थी सघे मां उहा तव्हांजी मदद कई आहे। छा था सम्झो हिन मां तव्हांजो मसइलो हल थींदो? न थींदो? अञा घणा खुटंदा? अञा 2-3 हज़ार खुटंदा। घणा? पोइ बि 10,000। छा था सम्झो, अमड़ बि नथी अचे, घर वारा मनो था कनि त वीडियो रिकॉर्ड न करायो, पोइ ॾींदो कोई पैसा तव्हांखे? ईअं न ॾींदा? न ॾींदा? न। अलाह पाक सखी ॿारनि खे गुज़ारिश थो कयां त हीअ न्याणी आहे मासूम, जंहिंजी अमड़ ते जे वीडियो रिकॉर्ड करण ते एतिराज़ था कनि। कुझु ॾियारा अॻ में मूं ॾे आई, रतद्रे जे हर प्रेस क्लब ते रड़ियूं कयईं, दाऊं कयईं, मासूम खणी वई, जजनि ताईं पुगी। पोइ मूं ॾे कुझु दोस्तनि फ़ोन करे ॿुधायो त अमड़ हीअ तकलीफ़ में आहे, जंहिंखां बाद असां हिते आया आहियूं। वसा जेतिरो थी सघियो उहा अमानत अमरजन खे ॾियूं पिया, पर हुन ॻाल्हि कई त 15 खां 20 हज़ार ऑपरेशन ते लॻंदा। ख़ुदा जेकॾहिं अमड़ काई अहिड़ी जेका वीडियो ते नथी अची सघे त हिन जो दर्द ॾिसो। हीअ जेके मासूम आहिनि, अमी पेर हिन मासूम जो दर्द ॾिसो, हिन जी मदद कयो, महिरबानी।